इंसान जी हिदायत लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक खे लौह महफूज़ न लाहे सय्यदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतार ते नाज़िल फरमायो। इहो थियो क़ुरान शरीफ़ जे नुज़ूल जो मरकज़। लौह महफूज़ खां लही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतार ते दिलि पाक ते क़ुरान नाज़िल थियो। इहो थियो क़ुरान जो मरकज़। सारी दुनिया में इन मज़ा रोशनी निकिती, जिथे जिथे परियां को ज़रो हुयो चिमकंदड़ साफ़, उन ते उहो नूर पियो। ऐं जिते अहिड़े क़िस्म जो ज़रो न हुयो उहो ॾिसण में ॿियनि खे आयो। इहो हिकिड़ो मां मिसाल पेश कयो। सिज आहे, इन जी रोशनी असांजे मथां चिमकी रही आहे। नूर जो मरकज़ इहो आहे, गर्मी जो मरकज़ इहो आहे, रेज़ जो मरकज़ इहो आहे। करोड़े फैज़ ख़ैर बरकतूं इन सिज मझां दुनिया ते नाज़िल थियनि थियूं, जिन खे माण्हू हासिल कनि था ऐं हासिल कंदा जेसीं ताईं माण्हूअ जे अक़ल जी रसाई पहुती। सिज जे फैज़ में कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु न आहे, पर कंहिं जाइ ते शीशो आईनो पियल हूंदो त उते सिज पंहिंजी रोशनी बि ॾींदो, ऐं एतिरे क़दुरु जो जेॾी हुन में फराखी हूंदी त हुन में सिज पंहिंजी शकिल बि उछले विझंदो। सिज में बुखल कोन्हे, हुन आईने में उहा रोशनी सिज जी ॾिसण में ईंदी ऐं सिज जी सूरत बि ॾिसण में ईंदी जेकॾहिं आईनो वॾो हूंदो त। ऐं जे सन्हड़ो ज़रो हूंदो, नंढड़ो टुकड़ी वारीअ जेतिरो या कुझु वॾड़ो, त उहो चिमकंदो ज़रूरु, बाक़ी सिज जी शकिल हुन में ॾिसण में न ईंदी, छो त नंढड़ी आहे, ज़री आहे। हिकिड़े तरफ़, ॿिए तरफ़ वारीअ जा कारा दाणा, ठिकरियूं, मिटी, उहे बि सिज जी रोशनी में ॾिसण में ईंदियूं। पाक शयूं, पलीत शयूं, इहे बि ॾिसण में ईंदियूं। नुक़सानकार नफ़े वारी शयूं, इहे बि ॾिसण में ईंदियूं। इहे आहे सिज जो फैज़। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक नाज़िल फरमायो। जीअं रब तबारक व तआला पंहिंजे अमर सां रोशनी सिज ते विधी आहे, हाणे सिज रोशनी पियो थो दुनिया ते उछले, ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह तबारक व तआला क़ुरान जो नूर विधो। उहो नूर जो चिमकियो त सारी दुनिया खे रोशन कयईं। पोइ काथे जिते जिते जो उहो शीशो साफ़ हुयो उते उहो नूर चिमकी पियो ऐं नूर नुबूवत जो उनजे मथां ज़ाहिर थियो। पोइ जेकॾहिं सन्हड़ी का ज़री हुई त उहा बि ॾिसण में आई, जे वधीक टुकड़ी शीशे जी हुई कल्ब जी त उहा बि ॾिसण में आई, जे कल्ब मुनवर साफ़ हुया त उहे बि ज़ाहिर थी बीठा। पर जेकॾहिं के ॿियूं ख़राब शयूं हुयूं त उहे बि ज़ाहिर थियूं। जहिड़ी तरह उस में पोइ कारो तओ बि नज़र ईंदो आहे, पलीती ख़राबी बि नज़र ईंदी आहे, नुबूवत जे नूर सां पोइ तव्हांखे हलाल हराम जी ख़बर बि पई, पाक पलीत जी ख़बर बि पई, दोस्त दुश्मन जी ख़बर बि पई। अहिड़ी तरह सां इहो हिकिड़ो मिसाल आहे जेको मां तव्हांजे आॻे पेश कयो। जंहिं जंहिंजे दिलि में सफ़ाइड़ी हूंदी उनजी दिलि चिमकंदी, उन नूर नुबूवत सां हुनजो तालुक हूंदो, ॻांढापो ॻंढिजी पियो। पोइ जॾहिं दिलि चिमकी पई त दिलि इंसान जे जिस्म में वॾी हैसियत रखे थी, तमामु वॾी हैसियत रखे थी। फरमाइनि था अला इन फिल जसद लमुज़ग़ा इज़ा सलह सलह अल जसद कुल्लुहु इज़ा फसद फसद अल जसद कुल्लुहु अला वही अल क़ल्ब। या दिलि अथव हिकिड़ो इंसान जे जिस्म में टुकड़ो, जे उहो दुरुस्त थिए त सारो जिस्म ठही पवे, जे उहो ख़राब थिए सारो जिस्म ख़राब थिए। फरमाइनि था अला वही अल क़ल्ब, सोचिजो इहा अथव दिलि। पोइ जेकॾहिं उन दिलि में नूर हूंदो त अखियुनि ते पवंदो, पोइ अखियुनि में हया अची वेंदो।
जेकॾहिं उन दिलि में नूर हूंदो कननि ते पवंदो त कननि में बि जाइज़ ॿुधण जे लाइ तयारी हूंदी, बाक़ी नाजाइज़ कोन ॿुधबो। ज़ुबान ते नूर पवंदो, ज़ुबान चङो ॻाल्हाईंदी, पुछड़ो न ॻाल्हाईंदी, गार गंद न ॾींदी, कुफर कूड़ न कंदो। दिमाग़ में उहो नूर पवंदो, दिमाग़ सुठो सोचींदो, क़ौम जी भलाई सोचींदो, बुराई न सोचींदो, ज़ुल्म जो मुक़ाबिलो कंदो, अदालत जी सोचींदो। अहिड़ी तरह हथनि ते नूर पवंदो, हथ ख़ैर ऐं बरकत में हलंदा, ज़ुल्म ईज़ा ते न हलंदा। पेरनि ते पवंदो, पेर अलाह जे रस्ते में हलंदा, चङो कमु कंदा, ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत में वहंदा। इहो सारो क़ल्ब जो नूर आहे। उहो नूर जेको चिमकियो आहे फैज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां, छो त उते मरकज़ हो ख़ैरात जो, मरकज़ हो बरकात जो। पोइ उहा चमक जो हिते आई त साॻियो हिते बि उहे कम थी पिया। पर जेकॾहिं इन तालुक में नुक़्स हूंदो, ओतिरे क़दुरु हिते रोशनी घटि हूंदी, पोइ उहा रोशनी दिम थींदे 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 सफ़ा विसामी बि वेंदी आहे। केतिरियूं दिलियूं इन नूर खां सफ़ा कारियूं आहिनि, तंहिं करे अखियुनि सां हराम जी नज़र, ज़ुबान सां गंदो गुफ़्तगू, कननि सां गंदा आवाज़, ऐं हथनि सां ज़ुल्म जा कम, पेरनि सां बुछड़े रस्ते में हलणु, दिमाग़ में बुरी सोचणु, उन्हनि जे मथां नूर क़ल्ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिननि जे कारे तए हुजण जे करे चिमकियो कोन्हे। दुआ करो अलाह ताला असांजे क़ल्ब खे मुनवर बणाए, फैज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असांखे रोशन करे। मुंहिंजा अज़ीज़ो, ॻाल्हि तमामु सवली आहे, ॻाल्हि तमामु वेझी आहे ऐं आसान आहे। अलाह ताला असांजो तालुक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सही माना में अता करे। ॾिसो तव्हां बिजली ॿरे थी, हिन जो मर्कज़ केतिरो परे आहे? कश्मीर ॾे, दरिया जे किनारे ते, हितां काफ़ी परे आहे, पर रोशनी जहिड़ी उते दरिए ते, बिजली खे कशिश उते बि हिते बि, दिफ़ा जहिड़ो हिते करे तहिड़ो उते करे, फ़ाइदो हिते ॾे उते ॾे। तार ॻंढियल आहे न, पर जेका तार टुटी पवंदी त कमु न थींदो। अहिड़ी तरह हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजी ईमानी तार जेकॾहिं संदसि क़ल्ब सां ॻंढियल हूंदी न, त पोइ एॾा नफ़ा पहुचंदा। इहे नफ़ा थियनि कॾहिं था? लाज़मी तरह सां उन्हनि शख़्सनि जूं दिलियूं ऐं उन्हनि जे दिलनि जूं तारूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन क़ल्ब अतार जे मर्कज़ सां ॻंढियल आहिनि, तॾहिं उहे दिलियूं चङियूं नज़र अचनि थियूं। अलाह ताला इहो ॻंढ छल ॻंढे। हुनजी निशानी पहिरीं ई आहे, जंहिंजो तालुक ॻंढियल आहे, पहिरीं निशानी हर हिकिड़ो माण्हू सुञाणे। नबीअ जे क़ल्ब अतार सां जंहिंजे दिलि जो तालुक ॻंढियल आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह खे सजदो कंदा पोइ चवंदा सुभान रब्बियल आला। हिते जेकॾहिं को शख़्स इहो सजदो करे चए थो सुभान रब्बियल आला, यकीन करियो त हिन जी तार क़ल्ब जी नबीअ जे क़ल्ब सां ॻंढियल आहे, पावर हाउस सां ॻंढियल आहे। जंहिंजी छिनल हूंदी उन खां इहो सजदो न पुॼंदो, न को ज़ुबान हुनजो इहो अखर ॻाल्हाईंदी, न को अखियूं हुनजी मस्जिद खे ॾिसंदियूं, न को पेर हुनजा इन तरफ़ हलंदा। निमाज़ूं पिया माण्हू पढ़ंदा, बांगूं पयूं ईंदियूं, सलातूं पयूं थींदियूं, मगर हिन जो दग ॿियो हूंदो, सम्झो त छिनल आहे इहो। मुंहिंजा अज़ीज़ो, अलाह ताला तव्हांखे असांखे शाल सही माना में ॻंढे, ॻंढ ॻंढण जी कोशिशि असां करियूं। निमाज़ ज़रूरु पढ़ो। मुस्लमान काफ़िर में फ़र्क़ु निमाज़ अथव। जेकॾहिं निमाज़ माण्हू न पढ़ी त पोइ बारगाह नबी में फतवा अचे थी, मन तरक सलात अमदन फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ ॼाणी वाणी छॾी तंहिं कुफ़र कयो। इहा फतवा आहे उन शख़्स जी जंहिं ते तव्हां असांजो ईमान आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ो, निमाज़ पढ़ो। निमाज़ खां को बि मुस्लमान ख़ाली न रहे। कोशिशि करियो, सख़्तु कोशिशि करियो निमाज़ जी। अलाह खे जंहिं शख़्स सजदो न कयो आहे, पोइ अलाह तबारक व तआला जो बाग़ी आहे। रुगो तव्हां ढल नथा ॾियो जिरे त सवाजी आहे वेसन जी, त हुन तव्हांजे मथां तबेदार अची बीहे थो, ज़ब्ती थो कढे, टपड़ थो खणे, छो जो भई हे ढल नथो ॾे। ऐं जेकॾहिं भॼी वेंदो त हुनखे पकड़े काथां न काथां वारंट कढी हाणे हणंदसि जेल में, भाॻे थियो न, ढल न ॾिनई। हालांकि ज़मीन अलाह जी, मुल्क अलाह जो, पाणी अलाह जो, पर हिकिड़ो हुकूमत जो असरु, कानून, उनजी रिआयत में एतिरे क़दुरु सख़्ती। हे जेका असांखे वजूद जी ढल जागीर अलाह ताला अता फरमाई आहे, जंहिंमें अखियूं ॾिसनि थियूं पियूं, कन ॿुधनि था, ज़ुबान ॻाल्हाए थी, दिमाग़ सोचे थो। जेकॾहिं इन्हनि में कंहिं जे अंदरि नुक़सानु अची वञे त अखियूं ॾिसण खां जवाबु ॾेई बीहनि, कन ॿुधनि ई कोन, ज़ुबान गूंगी थी वञे, दिमाग़ सोचे कोन, चरियो माण्हू हुते नालियुनि में वेहंदो,
कागर में ॾींदो ॾिसो था के बि अकुल अलाह ताला ॾिनो अहिड़ो कमु को थींदो न गुरू रब ताला जूं एॾियूं नेमतूं एॾी लुट वेठा करियूं अखियुनि सां हज़ारनि महिलनि ते वेठा ॾिसूं कननि सां किथां जा आवाज़ ॿुधूं ज़ुबान सां जेकी वणे सो ॻाल्हायूं लज़तूं नेमतूं वेठा चखूं खाऊं नक सां ख़ुशबूयात एतिरी आहे त हथनि सां वठूं पेरनि सां हलूं बदन जी ताक़त इस्तेमालु करियूं ख़ुदा जा एॾा अणखुट खज़ाना इस्तेमालु करियूं तव्हां हिकिड़े ज़मीन जे टुकर जा 4 कणा खणी अचो था त ढल ॾियणी पए थी छा ख़ुदा जी ढल असां ते कान्हे पोइ जेको न ॾींदो त बाग़ी चइबो न ख़ुदा जी बग़ावत छो आहे केरु बि हुजे जेकॾहिं नमाज़ न पढ़ी त ख़ुदा जो बाग़ी आहे पोइ अलाह तबारक व तआला जा बाग़ी बि दुनिया में हलनि था दुनिया में त हक़ हलंदो रिज़्क़ खाइण जे करे मथां एतमाद कंदा आहियो त हाणे असां अलाह ताला वटि क़बूल पियल आहियूं कीअं त अलाह ताला जा दुश्मन रिज़्क़ खाइनि था ख़ुदा करीम आहे जेका शइ ॾिए थो पाण खे नथी खपेसि पोइ दोस्त दुश्मन हुन जेका सभु हिकु जहिड़ो आहे साफ़ ॻाल्हि आहे इहा जेका असांखे का बि शइ मिले थी असांजे हाज़त जी ख़ुदा हुननि खां पाक आहे जेकॾहिं आहिनि के शयूं हुनजो फैज़ ॾिनल त उनजो खज़ानो आहे तंहिं करे इन ॻाल्हि ते तव्हां भरोसो न कजो त को अलाह ताला असांखां राज़ी आहे तॾहिं त असां ख़ुशि चङा भला था घुमूं त पोइ काफ़िर जेको यकीनी हो अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ऐं फिरौन खे ॿिन्ही खे अखियूं हुनखे बि ॾिनियूं कन हुनखे बि ॾिना ज़ुबान हुनखे ॾिनी दिलि हुनखे ॾिनी दिमाग़ हुनखे ॾिनो पर मूसा अलैहिस्सलाम वटि नबी जो दिमाग़ हो हुन वटि काफ़िर जो दिमाग़ हो फ़र्क़ु थी पियो न अलाह ताला तव्हांखे त यकीन आहे त राज़ी ज़रूरु मूसा अलैहिस्सलाम खां हो ऐं फिरौन खां राज़ी कोन हो तॾहिं त ॿोड़ीसि अहिड़ी तरह जेको नबीअ जो ताबेदार थींदो अलाह हुनखां राज़ी आहे जेको नबी जो बेफ़रमान आहे ख़ुदा हुनखां रंज आहे तोड़े सव पर पाए उॾामे आसमान ते घुमे ज़मीन ते मक़बूल थी वञे मगर रब तबारक व तआला वटि कावड़ जे हेठि आयल आहे दुआ आहे अलाह ताला तव्हांखे असांखे शल कावड़ खां बचाए पंहिंजे रज़ा में आणिजो असां तव्हां लाइ राज़ी ऐं रज़ा जो पहिरियों निशान इहो आहे जेकॾहिं को शख़्स नमाज़ पढ़े त चवंदासीं ख़ुदा राज़ी अथसि इन ॻाल्हि खां इन सलाह त तनाह फहशा वल मुनकर नमाज़ बेहयाई ऐं बुछड़नि कमनि खां रोकींदी आहे हीअ जुदा शइ त ॿी कतार वरी छिनल हूंदसि उनजे करे नुक़सानु ईंदो ज़ुबान सां गंदो थो ॻाल्हाए पोइ नबी जे कल्ब अतहर ते जेको फैज़ आहे उहो ज़ुबान जे मथां ज़ाहिर थींदो तुंहिंजी तार जेकॾहिं नबीअ जे ज़ुबान पाक सां ॻंढियल आहे त पोइ भलो जेकर न त इहा तार छिनल आहे जीअं हिते ॾिसो त हाणे बतियूं को ॿरनि थियूं तार छिन फिट कई अथनि न बटण जे ज़रिए तंहिं करे बतियूं हूंदा आहिनि ज़रूरत कान्हे राति जो जेकॾहिं का बती ॾिसामी पए चइबो त हिनजी कनेक्शन टुटो आहे पोइ जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़े थो वरी ॻाल्हियूं कंदो ॾे थो चइबो त नबीअ जी ज़ुबान तार सां हिनजी तार छिनल आहे तॾहिं हिनजी ज़ुबान में नूर कोन्हे को वरी जेकॾहिं हिकिड़ो शख़्स नमाज़ बि पढ़े थो पर अखियुनि सां वरी औरतुनि खे बि ॾिसे थो पियो त पोइ चइबो त हिनजी जेका हया वारी नज़र आहे तार कनेक्शन जेको नबीअ सां ॻंढियल हो उहा छिनल अथसि तॾहिं बेहयाई हिन में आहे हा अहिड़ीअ तरह सां जेकॾहिं माण्हू हिकिड़ो पेट में आराम थो खाए चइबो त हिनजी उहा तार छिनल आहे कननि सां नाजाइज़ आवाज़ थो ॿुधे चइबो त हिनजी इहा तार छिनल आहे पोइ असांखे त अलाह ताला इहे सभु ॾिना आहिनि उज़वा इन्हनि उज़वनि खे हक़ीक़त में सदको बणायो अथसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असुल पाकाई त उते आहे हाणे असां में इहा पाकाई हिन क़ुर जे ज़रिए नबीअ जे सुन्नत जे ज़रिए पहुती आहे जेकॾहिं कंहिं शख़्स हिननि खे पाक करे रखियो चइबो त तार ॻंढियल आहे तॾहिं पकाई थी आहे जे छिनल हूंदी त भली थी पवंदी आहे ख़राब थी पवंदी इहो असुल मसइलो पोइ इन में बचाव आहे ॿी सूरत बचाव जी कान्हे अलाह ताला खे पंहिंजो नबी प्यारो आहे रब ताला पंहिंजे रज़ा जो असांखे नक्शो ॾेखारियो जीअं जाइ जो नक्शो कढिबो आहे न चइबो आहे त हीअ जाइ सुठी आहे हिते कमरा हिते कोठियूं ऐं हीअं अहिड़े नमूने सां रोड रस्ता ॿेटो सॼो दरवाज़ा अलाह ताला पंहिंजे रज़ा जो दरवाज़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत खे बणायो ऐं पंहिंजे रज़ा जो निशान नबीअ जो वजूद कयो रब तबारक ताला रज़ा जो कलाम नबीअ जी गुफ़्तगू खे बणायो पोइ जेको शख़्स अलाह जे रसूल सां ईअं चिंबड़ी पवंदो ईअं तालुक रखंदो राज़मी तरह सां उन जिन्स सां हिन जी जिन्स लॻी वई पोइ जीअं उते अलाह ताला जो रहम आहे हिन ते अलाह जो रहम आहे जीअं उते अलाह ताला जो करम हिते करम जीअं उते बख़्शीश ते बख़्शीश पर जेकॾहिं को फिटो कंहिं ॻाल्हि खां त फिटण सां नुक़सानु पवंदो ऐं उहो नुक़सानु हूंदो सिधो सौ उहो काफ़िर खे जीअं नुक़सानु पहुचंदो आहे उहो नुक़सानु पहुचंदो पोइ हिनजी का तार छिनल आहे का ॻंढियल आहे काफ़िर जो सभु छिनल हूंदियूं आहिनि एतिरो आहे पर जेकॾहिं को माण्हू का कुफर खां पोइ बि जेकॾहिं को तार ॻंढे
त बि त फ़ाइदो थींदो। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे काफ़िर पर नबीअ जे निगाहनि पाक निगाहनि सां हिन जी ताड़ खणी ॻंढिजी पई आहे पंहिंजे तबई हया जे करे, त उन में हया हूंदो। पर हेॾो कुफर जे करे दिलि हुन जी कारी आहे। इहो बि मसइलो आहे हिकिड़ो वॾो। हिकिड़ो ईमान आहे, ॿियो अमल सालिह आहे। ईमान जे करे जन्नत वाजिब आहे, अमल सालिह जे करे तकलीफ़ लही वेंदी। जे अमल सालिह में कोताही हूंदी त जहनम, तकलीफ़ूं, मुसीबतूं, सज़ाऊं। अलाह ताला असांखे जीअं ईमान ॾिनो आहे तीअं अमल सालिह सां बि असांखे आबाद करे। नमाज़ ज़रूरु पढ़ो। ऐं नमाज़ जेके नथा पढ़नि हुनजे लाइ इहा फतवा मां ॿुधाई बारगाह न वियो। मंतर का सलाह वञनि फ़क़ति कफ़र। जंहिं ॼाणी माणी निमाज़ छॾी हुन कुफ्र कयो। मुंहिंजा अज़ीज़ निमाज़ न छॾिजो, इहो अज़म करे छॾियो, पको इरादो करे छॾियो। ऐं पढ़वी बि ज़रूरु, ऐं इहो सॼो ॿिए खे बि न कबो, क़राती कबो, छो त मालिक नेमतुनि जो उहो आहे।